हेॾे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा तूं किथे? ॿुधो आहे घर में ख़ामोशी आहे। चाचा केरु ॿुधायो? वाह साईं वाह, पाड़े जी परवाह न हुजे त पोइ अहिड़े जीअण मां कहिड़ो फ़ाइदो। इन जो मतिलबु चाचा जॾहिं बि तव्हां पंहिंजा कन वटी न हूंदा त तव्हांजे कन जो हिकिड़ो पासो असांजे घर वारे पासे ते छो रहे, तॾहिं तव्हांखे ख़बर थी पवे। अहिड़ी ॻाल्हि नाहे, असल में अव्हांजे औरतुनि वटि अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो वॾे दुल धमालनि सां चवंदियूं न, जो सॼे ओड़े पाड़े खे ख़बर पइजी वेंदी आहे। चाचा ही छा आहे? इहो मां डॉक्टर अंब ॾींदो आहे ॾंभ, माण्हू ठीकु। हाँ चाचा, मां तव्हांजे गम में बराबरि जो शरीक आहियां। उहो इन करे त तव्हां वारी औरतुनि में टेक्नोलॉजी आहे ई कोन्हे, उहे वीचारियूं महिनूं महिनूं नशे खां। इहो ख़तरनाक बि थी सघेव थो। छो? घणी ख़ामोशीअ में माण्हू ओचितो फाटी पवंदो आहे। अरे चाचा, ये धमाका असां नंढपिण खां पिया ॿुधूं, ॿुधी ॿुधी धमाका पोइ वॾा थिया आहियूं। हाणे ये धमाका तूं ॿुध, बसि तूं पंहिंजो ख़्यालु कजांइ किथे तूं उन धमाके में फाटी न वञे। निकर वञ। मां डॉक्टर अंब ॾींदो आहे ॾंभ, माण्हू ठीकु। मां आहियां उहो डॉक्टर, मरीज़ मूंखे ॾिसी पंहिंजो ब्लड प्रेशर चेक कंदो आहे। वञ। वञा त पियो, वञा त पियो, वञा त पियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।